जिस्कम तालके जाम छोरो पारां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबी लाइ जिस्कम अॻुवाण कामरेड सूमर जमाली जी अॻुवाणीअ में अवामी प्रेस क्लब जाम छोरो जे साम्हूं एहतजाज कयो वियो, जंहिंमें खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जे वारसनि सां गॾु वॾे तादाद में कारकुन ऐं शहरनि शिरकत कई। एहतजाज कंदड़नि जो इहो ई मुतालबो त खंबे गुम कयल जावेद छोरो खे जल्द खां जल्द आज़ादु कयो। जावेद छोरो जी अमर जी तबियत सख़्तु ख़राबु आहे, खेसि बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। संदसि वारिस तमामु परेशान आहिनि। जावेद छोरो ॻोठु अब्दुल्ला चावड़ा वाटर सप्लाई ते बीठल हो ऐं पाणी सप्लाई कंदो हुयो। हफ़्ते खां संदसि ॻोठ वारा बि पाणी सप्लाई न हुजण करे परेशान आहिनि। तंहिं करे जावेद छोरो खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। रिपोर्ट अनवर शोरो, सिंध सोशल न्यूज़, जाम छोरो।